Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी तुझे पोया केरो असांजी उस परी लहंदो सार लुड़क लड़ी प्याला रे करे लुड़क लड़ी प्या तेरी तू समझण जी कोशिश कर असांजो कूड़ अगर बचल खाने जे आॾो ज़हर थी वियो न त असुल अहिड़ी सज़ा ॾींदो मां त चवाए थो त मूंखे इजाज़त ॾे त सभु कुझु वञी बचल खान खे सच ॿुधायां। तूं छा थो सम्झी त बचल खान खे समूरी हक़ीक़त ॿुधाइण खां पोइ हू तोखे बख़्श कंदो? चरी तूं सम्झण जी कोशिश कर। बचल खान चयो आहे त जेको फ़ैसिले खां अॻु में अची मूंखे हक़ीक़त ॿुधाईंदो न उनखे बख़्श कंदुसि। बचल खान सच ॼाणण लाइ इहा अटकल कई आहे। मां तोखे ॿुधाए थी छॾियां ख़बर, जीअं सच ॻाल्हाए न बचल खान तोखे उबतो टंगींदो। तेरी तूं त मूंखे आज़ार में विझी छॾियो आहे। ॿुधाए त हाणे काॾे वञिजे कंहिंखे चइजे मूंखे त असुल अहिड़ी थी कावड़। ख़बर उहो कर जेको तोखे मां थी चवां। इहे रोलू ऐं ढोलू पाण उबता टंगियल हूंदा ऐं जॾहिं त असां वटि लिखत बि आहे पोइ असां कूड़ा कीअं थींदासीं? इहे जेके दस्तावेज़ ते असां शाहिद लिखिया आहिनि इहे फिरी विया त पोइ उहे शाहिद कॾहिं बि कोन फिरंदा। जेकॾहिं न इहे फिरिया त असां सां गॾु हिन ॾोह में बराबर जा शरीक सॾबा ऐं इन करे उहे बि तो जीअं पादरनि जे ख़ौफ़ खां सच खे लिकाईंदा ऐं असांजो ई साथ ॾींदा। तूं रुगो दिल बद ख़बर इहे ढोलू ऐं रोलू पाण ई उते कूड़ा थींदा। ठीकु आहे तेरी तूं चवे थी त पोइ अॼु खां पोइ अहिड़ी दिलि था ॿधूं जो इन्हनि सभिनि ते मूंखे अहिड़ी थी कावड़ अचे जो। छा थियो अथई? ख़ैर ताए तोसां? ही हाराइल कुकड़ वांगुर कंध लाड़ियो वेठो आहीं। फकीराणी तुंहिंजे ने किरोध जे करे रोज़ीअ में बरकत ई कान थी पए। हू चवंदा आहिनि न त इहो किरोध घर जे दिलनि जो पाणी सुकाए छॾे। असां वटि बचियो आहे हिकिड़ो दिलो, उहो बि सुकण ते आहे। जिते था वाॼो करण वञूं उते अॻे ई धण मंगड़ारनि जा बीठा ड्रंब ट्रंबा पई थी पए बेताला वेठा दोल वॼाइनि। बसि पोइ बालूअ जहिड़ो बूथो करे अचे था घर में मरो भाड़ो बि गिची शादियुनि वारा तव्हांखे घोर कोन ॾींदा आहिनि छा? मूं त इहो ॿुधो आहे त मंगणहार जॾहिं बि किथे वेंदा आहिनि पहिरीं ॾोकड़ वठंदा आहिनि पोइ वाॼो कंदा आहिनि। बाक़ी तूं त गिचीअ में दोहल विझी बसि इहा निकिरी थो पवी ऐं तॾहिं त घोर कोन थी मिलई न। फकीराणी तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ, कुझु सोच। के भत अहिड़ा हूंदा आहिनि जेके पैसनि ते वॼाइबा आहिनि, पर के भत अहिड़ा हूंदा आहिनि जेके लापे ते वञिणो पवंदो आहे। उन में घोर असांखे पए थी या नथी पए, पर वाॼो त असांखे करणो पवंदो आहे न। पर जॾहिं असीं ॿिए ॻोठ में को ॿुधंदा आहियूं त हिते शादी आहे, दोहल ॻिची में जी उते जी पहुता आहियूं, पोइ जेका घोर पए उहो असांजो नसीब। इहो भला छोरो ई छोरी घर में नज़र ई कोन था अचनि, काॾे आहे छोरो छोरी? हाय हाय कहिड़ी तो इन्हनि जी ॻाल्हि करी। अंग अलाह ते पेट राजन ते पता आहिनि रुलंदा धिका खाईंदा केॾां वेंदा वरी मोटी ईंदा पाण सुठो ॿाहिरि आहिनि। मथे जो सूरत घटि अथमि सॼो ॾींहुं इन्हनि जी टिक 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 लॻी पई आहे। मुंहिंजे त मथे में सूर विझी छॾियो अथनि। पाण ई ईंदा अचनि या न अचनि हुननि जी मर्ज़ी। हिते असली वॾो कमु था पिया कनि। हाणे हीअं कर तूं मूंखे मानी जो गफ़ो ॾे त मां खावां, बुख लॻी आहे। ख़ैर ताई तोसां ही भत वारनि तोखे बसि इहे मोटाए छॾियो, तोखे गिरहां बि कोन खारायो। फकीराणी इहा ॻाल्हि ई न पुछ। छा साईं देग लथी अचे देगड़ा बिरादरीअ जा गॾु थिया, देगड़ा जा हेॾा देगड़ा हेॾा। पोइ राधे वीचारे भॼी जान छॾाई, बाबा देग ॼाणे भत ॼाणे। मूंखे बि गिरहो नसीब कोन्हे, नेरानो अची घर पहुतो।
हाणे इहो त निसोरो कूड़ थो ॻाल्हाई। खाई त आयो हूंदे रस्ते में ई हज़म थी वियो हूंदई। सॼो ॾींहुं खा खा लॻी पई अथई। ज़रूर घर जी मानी बि खाईंदे, खणी थी अचां। ओ ख़बर हाणे ॻाल्हि ॿुध, सुभाणे रहिसो वटि जेको ॻाल्हाई न सभु सच ॻाल्हाईंदा। जेकॾहिं न कूड़ ॻाल्हाई पोइ पादर खाईंदे, इहो मां ॿुधायां थो। इहा त रईस बचल खान वटि ख़बर पवंदी पुट त केरु थो पादर खाए, तूं या मां। भले मां खुशबुस इहा ख्वाब पे ॾिस। सुभाणे छा मां अॼु शाम ई वञी बचल खान सां मिली थी अचां ऐं चई थी अचां त ही रोलू ऐं ढोलू असांखे जान खां मारण जी धमकियूं था ॾियनि। हाँ चवे छा थी मतेरी, इहो धमकियूं मूंखे न ॾे, इहो वञी ढोलू खे ॾिजा। मां तव्हांजे धमकियुनि में अचण वारो न। हा रोई वञी रहिस बचल खान खे ॿुधाईंदसि त इन्हनि ॿिन्हिनि मां असांजी जान खे ख़तरो आहे। पोइ ॾिसां त रहिस बचल खान मुंहिंजो चवण थो वठे या तव्हां ठगनि जो। तेरी न कम में देर न कर, हाणे खई पाण खे न फैसले में उबतो टंगियल था ॾिसनि। हाँ चवे छा थो, पाण पचाई ठगी बि तूं करे मासां, वरी मूंखे ठगाईंदो बि तो। जे जा तूं हल अला मालिका, ॾिसो था केरु थो टंगजे। ॿुध रोलू ॿुध, जेसी ताईं मितेरी जो साथ मूंसां गॾु आहे न, तूं मूंखे कोन थो ॾिॼारे सघीं। हाणे इन्हनि खे मां सुधारींदसि। ॾिसां त ही हितां कीअं नथा निकिरनि। किराणा वञ वञी फोग फ़कीर खे वठी आ, देर कई थई। ना तूं हाणे देर कंदो ई कोन्हे, अलाए छो देर कई आहे फोग फ़कीर। बाबा वठी अचेसि, मेलो मचण वारो आ। वञासि थो। वञ। शाबाश शाबाश शाबाश। मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी, मोहब्बत मीरा मोहब्बत मीरा। हा यार खमीसा, पहिरियां हिकु हिकु सुवार पंहिंजी जाट पूरी कंदो, उन खां पोइ जेके बि जोड़ा मेल में लहंदा न उन्हनि खे जाट विराए ॾिबी। हा यार अनवर, मुक़ाबले जो मज़ो पोइ आहे, पर थोरो ॾांद हलनि त सही न। फ़कीराणी हाणे दुआ कजांइ त का घोर जजी मिले। बाबा मां बि हलां? न उते तुंहिंजी का बि ज़रूरत कान्हे, तूं हिते ई चङो आहीं। हाणे ई कोते ॾांद ॾह त पियो हुजे। फुफड़ सम्झे तो राणो हलियो त अधु घोर खणी वेंदो। कहिड़ी उते लख घोर मिलंदी जो तव्हांजो साह थो पियो वञे। इहो पीराणो ई ॾातू निठा कजा सुञा, जे घणे ॾिनऊं त इहो 500,000 ॾींदा, ॿियो छा लख लुटाईंदा छा। छोरो छोरी चवनि था त 100 रुपयो बसां लाइ भलो, ऐं इन लाइ पिया इहे फितना बितना कनि। अमा मां उते घोर लाइ न पियो वञा, मां तो उते मेल ॾिसण पियो वञा। मां त सफ़ा तव्हां मां अड़जी वियो आहियां। अड़े तोखे असीं कहिड़ियूं बंदूकूं हणंदाऊं जो तूं अड़जी वियो आहीं। चङो हाणे तूं निकर निकर, जल्दी वञी, मेल शुरू थियण वारी अथई। इन्हनि सां हाणे कहिड़ियूं ख़बरूं कंदे, वञ तूं। हिते अञा बीठो हूंदे न, ई ॻाल्हियुनि में टोकबाज़ी में सिज ई लाहे छॾींदा। फ़कीराणी चईं जाइ थी, अॻु में ई देरि थी वई आहे, हाणे मां हलां थो। राणा, फुफड़ ऐं फुफी असांखे कॾहिं कोन सहंदा। सोरठ वॾा आहिनि, छा चऊं इन्हनि खे। जेतिरियूं इन्हनि खे जुठियूं करणियूं आहिनि भले कनि। केड़ा असां तव्हांखे ॾंभ ॾिना आहिनि, असां तव्हां सां जुठियूं कयूं आहिनि। हाँ जो इहे ॻाल्हियूं पिया कयो, ॻाल्हि कंदे बि कुझु थिए बि नथो। निभागा कंहिं जाइ जा। हलंदो आहे दा हलंदो आहे, फोग फ़कीर हलंदो आहे, जोड़ा तयार आहिनि सुबुह खां वठी। बाबा पोइ मेल शुरू करायो है न। ईअं मेल कीअं शुरू कयूं फोग फ़कीर, तुल ते डंको लॻे त मेल शुरू थी हलंदो आहे। मां त अची पोइ हल त वॼायूं था हली धमाल।
ॾिस बचल खान त वरी मेला मचा छॾिया ऐं अॼु हुनजे ॻोठ में मेला डांदनि जी। इन बचल खे ॿियो कमु कहिड़ो आहे? वते तो ॿार रिझाईंदो, भली पियो ॿार रिझाए। बाबल हिकिड़ी डांदनि जी गो असां बि करायूं। कमदार इहा खेशट पाण खां कोन पुॼंदी। बाक़ी जे चवी त खणी माण्हुनि जो झेड़ो करायां, रिछ ऐं कुतनि जी बछ करायां, या वरी खणी कुकड़नि जी मेल करायूं। रेस त चवे थो रुगो झेड़नि वारा कम हुजनि। अड़े ॿुधो कोन अथई, मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो। कमु अहिड़ो कजे जो ईअं मुल्कनि में हाक पइजी वञे। रेस हिन वक़्त त सोभारे सां बि हाक हले जहिड़े जी। कमदार सोभारो जेको आहे न मुंहिंजे अॻियां सेहे जी खल वांगुरु आहे। सोभारो वीचारो पंहिंजी हिकिड़ी डह बि पचाए कोन सघंदो। पोइ तूं ॿुधा त इहो सोभारो वधीक मुक़ाबलो असां सां कहिड़ो कंदो? रेस हिन वक़्तु सोभारो खान पंहिंजे पाण खे भूए जो किलो थो सम्झे। अड़े कंहिंजे सम्झण सां छा थींदो? जेकॾहिं असां चऊं त असांजो ही सॼो तर असांजे हुकुम सां उथे वेहे थो त पोइ छा थींदो? ही सॼो तर असांजे हुकुम सां उथंदो वेहंदो आहे छा? रेस सोभारे खे त तव्हां घर में ई हथी गो करे छॾियो आहे। कमदार सोभारे खे असां न, पर सोभारे जी छोरी सोभारे खे पूरो कंदी। छो त परणियल औरत पीउ खां वधीक मुड़ुस ते साह ॾींदी आहे। ऐं तव्हां तमामु जल्द ॿुधंदो त इहा छोकिरी मुड़ुस जे करे पंहिंजे पीउ जो सिर घोर करे छॾींदी। हाणे तूं बि जल्दी ओताक ते वञ। ढोलू ऐं रोलू तोखां पहिरियां ई निकिरी विया आहिनि। किथे तुंहिंजे पुॼण खां पहिरीं बचल खान खे उबतियूं सुबतियूं ख़बरूं न ॿुधाइणी। वञा तो में तेरी, पर यकीन कर मूंखे ॾाढो ख़ौफ़ थो थिए। जे असांजो कूड़ पकड़जी वियो न पोइ त ॾाढी बेइज़ती थींदी। असुल हिन सॼे राज में मूंखे बचल खान कुटींदो। लो जेकॾहिं इहा ई हालत हूंदी न त बचल खान सम्झी वेंदो त ठगी असां ई कई आहे। ठगी त कई आहे न, ॿुध कयां त छा कयां? असुल ख़ौफ़ में मुंहिंजो साह थो निकिरे। मां चाहियां थी उते मुंहुं मथो पिटींदो वञ ऐं बचल खान जे साम्हूं एॾियूं त रड़ियूं कर जो बचल खान सम्झे त असां सां वॾो ज़ुल्म थी वियो आहे। उते रड़ियूं तॾहिं कंदुमि जॾहिं बचल खान ॻाल्हाइण ॾींदो न। जॾहिं बि ॻाल्हायां थो त विच में अहिड़ो तो दड़को ॾे। चुप कर ख़बर का ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। उते तोखे दड़का मिलण या खणी तोखे पादर लॻण, पर जेकॾहिं तूं ही फ़ैसिलो हारायो ऐं तोसां गॾु मां बि बदनाम थियसि त पोइ मां तोखे हिन घर में पैर बि रखण कोन ॾींदसि। ओ मुंहिंजी राणी में तेरी, हिकिड़े तरफ़ बाहि त ॿिए पासे पाणी। ॿुधाए त वञा त काॾे वञा? कोन्हे मुल्क में राणो राणी। हाणे तूं इहो ट्रिको छॾ ऐं दिलि ॿधी निकर, सभु सणाई थी वेंदी। बचल खान तोखे कुहंदो कोन, पर हू सच ॼाणण लाइ तोखे थोरो ड्रिॼारींदो। बता तूं डप में अची सॼो कुझु ॿुधाए छॾी। में तेरी भलाई थींदी, तूं घबराए न। तोखे त ख़बर आहे त अमर गुज़ारे वई आहे। ज़ाल जी दुआऊं बि कम ईंदियूं आहिनि। तूं दुआ कजाए असुल फतह थींदी। सांवल अॼुकल्ह तूं ऐं इहो बाबो बचल खान थोरो घणो इन ॾातू ऐं पीराणे जे लाइ सवाया आहियो। मामा सादिक खान, बाबो बचल खान सिर्फ़ ऐं सिर्फ़ ॾातू ऐं पीराणे खे इज़त कोन ॾींदो आहे, पर हमेशह सभिनि जो मान रखंदो आहे। तव्हां सां बि बाबे बचल खान अलाए केतिरा भेरा भलायूं कयूं आहिनि, पर हिकु चकर माण्हूअ जी दिलि में कंहिंजे लाइ शिकायत वेही थी वञे न त अॻियूं सभु चङायूं विसारे छॾींदा आहिनि। मूं बाबे बचल खान जूं चङायूं विसारियूं न आहिनि,
सब पंहिंजे दिल में सांढे रखियूं आहिनि। असल में यो ॾातू नांग आहे, नांग। तव्हां भल उनखे तिरीअ ते खीर पीआरियो। जॾहिं हिन वक़्तु अची वियो, इहो ई ॾातू तव्हांखे ई ॾंगीदो। हिन वक़्तु दातू खान सभु बुढा कम छॾे इज़त जी रोज़ी कमाइण चाहे थो। मामा सादिक, पोइ असांजो बि फर्ज़ बणिजे थो त उनजी मदद कयूं त जीअं उहो वापसि साॻी रस्ते ते न हलियो वञे। ॾींहं जो तव्हां सभिनी खे इहो ॾेखारींदो त इज़त जी रोटी रोज़ी थो कयां, ऐं राति जो इहो ॾातू वञी चोरियूं कंदो। मामा सादिक खान, हाणे जॾहिं बि ॾातू खान चोरी कई न त हिन ॻोठ में तव्हांखे नज़र कोन ईंदो। इहो मां घणा चकर ॿुधी चुको आहियां, वरी बि इंतज़ारु कयां थो। तमामु जल्द इहो ॾातू कदम खणंदो, पोइ मां बि ॾिसंदुसि तव्हां छा था कयो। फ़क़ीराणी, घोर जो मज़ो न थियो। असां खां बि वधीक के सुञा जी गॾु थिया हलाइजा। पटके मां 10 रुपया छोड़े पिया ॾियनि। हालत बाबा तो मूंसां ॿियाई कई न, इन्हे करे घोर घटि पई। जे करे न मूंखे पाण सां गॾु वठी हलियां, दिलि झलियां, पोइ त ॾिसियां कीअं थी घोर पवे। मां ॿियाई खोर हां, अंदर कारो हां या ॾंढी छोड़ हां। हाणे पटको त लाहे कोन ॾियनि हा न। ऐं छोरो माण्हुनि जे खीसे मां पैसा त कोन कढे हा जो घोर वधीक पैसा। उन्हनि जेको ॾिनो बिस्मिल्लाह करे खणी आयो। पुफी चवंदा आहिनि त कुले कुले जो भाग हूंदो आहे, मथां राणे जो भाग खुली पए। हा इहो आवाज़ किथां आयो? अच्छा हिन छोरीअ जो आहे। छोरी इहा त असांखे पूरी पक आहे त ही मुड़ुसु केतिरो सिभागो आहे। ॼाए ॼम खां चौक चंडरो आहे। ही जेके 2 रुपया मिलिया आहिनि न, इहे 2 रुपया बि नसीब कोन थियनि हा। जेके 2 रुपया मिलिया अथव उन ते शुक्र कयो, दाहूं छो था कयो? अड़े बा शुक्र त कयो वेठा आहियूं न, अञा छा कयूं? वाह जो शुक्र अदा कयो था अम्मा। बाबा के उन अफ़सोस में मानी ही न वणी, तू चवी थी शुक्र था कयो। फुफड़ त चाहे तो डांद खपाए, उन्हीं जी जेके भी पैसा हुआ न फुफड़ के घोर में दी छॾनि हुआ, पोइ फुफड़ जी दिल खुश थे। हा ऐं माई असीं हर हाल में खुश आहियूं। बुख हुजे ॾुख हुजे, हर हाल में पंहिंजो बिस्मिल्लाह करे शुक्रानो अल्लाह जो कयूं था। यकीन जा जेके कुना अथव न, ये अव्हां जे अंदर में पिया बड़कनि। असांखे त मां रुपयो बि नसीब कोन्हे थियो, ही त खणी आयो न। अम्मा इने घोर मां तव्हां ई महिलात ठारायो, असांखे रब ॾींदो, मालिक असांखे बि ॾींदो। पुफी त चाहे थी ॾींहं राति असां बुख ते हुजूं। हुड़ा ओ हुड़ा, छा हाल आहे काकी कमला? खुश आ न? सफ़ा घणो ई सोचींदी आहियां हुड़ा त अॼु थी वञा हुड़ा ॾे सुभाणे थी वञा, पर ॾींहुं गुजरी थो वञे, ख़बर ई कोन थी पए। मस आई आहीं, वे काकी कमला तू हिते ई वे, त मां तकड़ में तोलाए चांहि तैयार करे वठां। न हुड़ा न, इहा तकलीफ़ न कर, न त मां ॿीहर तुंहिंजे घर कोन ईंदसि। काकी कमला हाणे हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? रोटी खाई चांहि पी पोइ मां घरां निकिती आहियां। अकेली घर में ॾाढी बेजार थींदी आहियां। ऐं अॼु धणी बि वियो बाज़ार वखड़ वठण लाइ, उन लाइ सोचुमि त अॼु वञी भला हुड़ा ॾांहुं चकर ॾेई अचां। घर में त मां बि बेज़ार थींदी आहियां, सॼो ॾींहुं घर में अकेली हूंदी आहियां। जेकॾहिं वांदकाई मिलई त मूं ॾांहुं चकर ॾियण ईंदी कर न। हुड़ा मां त तो ॾांहुं हली आई आहियां, पर जेकॾहिं तूं बि वांदी थिए न त मूंखे हली ईंदी कर चकर ते। काकी कमला यकीन कर न, घर जे कम कार में सॼो ॾींहुं फाथल हूंदी आहियां, वक़्तु मिले ई नथो। हा थोड़ी वांदकाई मिलंदी आहे त वरी ओताक जो कोई न कोई न्यापो ईंदो आहे त मानी कर चांहि कर, बस सॼो ॾींहुं इन में गुज़री वेंदो आहे। इन जे करे मां पाड़े में कंहिंजे बि घर न आहियां वेंदी। जेकॾहिं कंहिं ॾींहुं कंहिंजे घर वञा ऐं पोयां सांवल अचे चांहि पाणीअ जे लाइ परेशान थींदो। पहिरियां त चाची हूंदी हुई, दिलजाए हूंदी, मां वेंदी हुयसि पाड़े में। हाणे त सभु काकी कमला ज़िम्मेवारियूं मूं अकेलीअ जे मथां आहिनि। थोड़ा ॻाल्हि त ॿुध, मूं महिल कारे वई, भला उनखे शामल घर वठी कोन ईंदो छा? ख़बर नाहे काकी कमला, इन बारे में
मूं सावल खां नाहे पुछो, थी सघे थो त मुंहिंजी ॻाल्हि जो हू या पुछण जो ग़लति मक़सदु कढे। हा हूड़ा ईअं त आहे, हू धणी आहिनि, हुननि खां अजाया सवाल न कजनि त पंहिंजे वननि खे जीअं जीअं में जायूं ॾियनि। बाबा, तव्हां हाणे घर में का बि शइ खाइण पीअण छॾे ॾिनी आहे, इन जो मक़सदु त तव्हांखे मूं ते हाणे एतबार नाहे रहियो न? तो सही सम्झो आहे, तो मथां हाणे भरोसो नाहे रहियो, छो त तूं मुंहिंजी ज़ुबान जे मथां यकीन ई नथी करी ऐं तूं ई मूंखे पंहिंजो दुश्मन थी सम्झी। बाबा, तव्हांजी ज़बान ते मां कीअं यकीन कयां? जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं, मां हिते अची उन खां ॿियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। तव्हां मूंखे चयो त बोरची मरी चुको आहे ऐं बोरची त ज़िंदा आहे। तव्हां मूंखे इहो बि चयो त बोरची खे करम खान मारण थो चाहे ऐं बोरची चए थो त मूंखे सोबारो खान मारण थो चाहे। हाणे तव्हां ई ॿुधायो त मां कीअं तव्हांजी ॻाल्हियुनि ते यकीन कयां ऐं इहा ख़बर कीअं पवे त केरु कूड़ो आहे केरु सचो आहे? अमा तूं अञा नंढड़ी ॿार आहीं, जॾहिं त करम खान जे चालुनि खे अञा ताईं मां न आहियां सम्झी सघियो त तूं छा सम्झंदी आहीं? बाबा, मूंसां करम खान न पर तव्हां चाल पिया खेॾो। जेकॾहिं मूं ते भरोसो न आहे रहियो त मूंखे वापसि छॾे अचो न। जेकॾहिं सावल तोखे वठणु अचे न त हुन सां हली वञजांइ, बाक़ी मां तोखे छॾणु कोन हलंदुसि। जीअं तव्हांजी मर्ज़ी। तूं बि थोरो सोच ऐं असांजे दुश्मननि खे सम्झण जी कोशिशि कर। दुश्मन खे त मां सुञाणे वरितो आहे बाबा, बसि हाणे सही वक़्त जे इंतज़ार में आहियां। मूंखे जीअं ई मौक़ो मिलियो न, मां दुश्मन खे ख़तमु करे पोइ ई त निकिरंदसि। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।